नाज़रीन, लाड़काणे जो मुख्तियारकार मुनीर अहमद शेख पाण सां थियल ज़्यादतियुनि जा दास्तान खणी मीडिया हाउसिस ते पहुची वियो आहे ऐं हिन अवेको डिपार्टमेंट जी प्रॉपर्टी ते थियल कब्ज़े ख़िलाफ़ लीगल नोटिस ॾियण ते मुख़्तलिफ़ शॉपकीपर्स तरफ़ां खेसि धमकियूं ॾियण जूं शिकायतूं कयूं आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था हू छा थो चवे। मां इंजीनियर मुनीर अहमद शेख मुंहिंजो नालो आहे। मां इंचार्ज आहियां डिप्टी सेटलमेंट डिपार्टमेंट लाड़काणे जो। हिकिड़ो फ़ैसिलो आयल आहे FC सूट नंबर 69/2017 सेकंड सीनियर सिविल जज फ़ैसिलो उहो कयो आहे। उन सेकंड सीनियर सिविल जज जेको फ़ैसिलो कयो आहे उहो गवर्नमेंट जे फेवर में कयो अथव। उन जे लाइ उन फ़ैसिले में 15-16 क़ौमूं उन जेकी जिन ज़मीनुनि सरकारुनि ते कब्ज़ा कया आहिनि उहा टोटली कैंसिल थी आहे। उन में मुख़्तलिफ़ क़ौमुनि में कुझु शेख बिरादरी आहिनि, कुझु दीवान आहिनि, कुझु सैयद आहिनि, कुझु जतोई आहिनि, कुझु जागीरानी आहिनि। उन्हनि में मूंखे प्रेशर जिन विधो आहे उन्हनि में इहे हेठियां नाला आहिनि, जंहिंमें डॉक्टर भगवान दास आहे। उहो हिननि भगवान दास उहा प्लेंट दाख़िल कई, उहा भगवान दास जी उहा प्लेंट डिसमिस थी। भगवान दास ही पार्टनरशिप आहिनि हिकिड़ो असदुल्ला शेख जेको स्टेट जो कमु कंदो आहे, दलाल आहे सभिनी कमनि जो। ॿियो इरफान मेमन ऐं टियों सैयद शफ़क़त अली शाह, चौथों अब्दुल लतीफ़ शेख, पंजो फ़ैज़ जतोई, शों उस्मान जतोई ऐं अब्दुल लतीफ़ शेख, अब्दुल सत्तार शेख। इन्हनि मूंखे प्रेशर विधो त तव्हां प्रॉपर्टी या जेकी कब्ज़ो असांजो थियलु आहे गवर्नमेंट जी प्रॉपर्टी ते, तव्हां हिन लाइ मुंहिंजे फेवर में उते बयानु कयो। हे उहो मां न फेवर में कयो आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ु ग़लति ॻाल्हियूं था कदा वतनि। इन में जेको इरफान मेमन उहो माण्हू आहे जेको अवेको ट्रस्ट प्रॉपर्टी गंबट में गेस्ट हाउस ठहियलु आहे उन ते कब्ज़ो कयो अथई ऐं उहो वॾो हिकिड़ो क्रिमिनल माण्हू आहे। उन अयाज़ कलोरो इंस्पेक्टर हो अवेको ट्रस्ट प्रॉपर्टी जो, उनखे हिन मार ॾिनी जॾहिं त उहो गेस्ट हाउस जो सील जो हुनखे हुकुम मिलियो। गंबड़ थाने ते उहा इंक्वायरी हली, उन में माफ़ियूं तलाफ़ूं लतीफ़ शेख उन्हनि खे पेरे पियो। साईं शफ़क़त शाह उन्हनि खे माफ़ियूं हथ जोड़े फ़ैसिलो वठी उन्हनि खे ॾिननि। हाणे सैयद शफ़क़त अली शाह उहो मुंहिंजे भाउ खां ज़कात वठंदो आहे, उन्हनि खे असां ज़कात नथा ॾियूं, उन परेशान कयो आहे। ऐं हे मूंखे फ़ैसिलनि लाइ था चवनि तव्हां कोर्ट में एग्ज़ीक्यूशन दाख़िल न कयो, जॾहिं मैडम DC साहब आहे राबिया साल मूंखे कल्ह परमिशन ॾेई छॾी आहे त तव्हां एग्ज़ीक्यूशन दाख़िल कयो, गवर्नमेंट जी प्रॉपर्टी वेकेंट करायो। उन में अब्दुल सत्तार शेख सैनिटरी जो कमु कयो आहे। उहे पहिरें नंबर जा ग़लति 2 नंबर माण्हू आहिनि जिन जो सैनिटरी जो कमु ई होॾां सामान होॾां ईंदो आहे, अफ़गानिस्तान मां ईंदो आहे। ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ु मां हाणे प्रेस कॉन्फ्रेंस छा मुंहिंजो अलाह जी महिरबानी सां मूंखे पंहिंजी हिकिड़ी फाउंडेशन आहे, अम्मा अख्तर बेगम फाउंडेशन जे प्लेटफॉर्म ते मां पंहिंजनि सभिनीनि कारकुननि खे चवां थो त हिन जे ख़िलाफ़ु प्रेस क्लब ते हड़तालूं ऐं प्लस में एहतजाज कयो वेंदो। ऐं ही जेके बि आहिनि हिननि ते मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल आहिनि। इरफान मेमन पहिरें नंबर जो करप्ट माण्हू, लतीफ़ शेख पहिरें नंबर जो करप्ट माण्हू, जे नाइब नाज़िम जे दौर में पंहिंजो जॾहिं नाइब नाज़िम हो हिन जेतिरा पैसा खाधा आहिनि, जेतिरा ठीकनि में घपला कया अथई, जेतिरो बि कमु कयो अथई उहो इनफ आहे। ऐं प्लस में जेको अब्दुल सत्तार शेख सैनिटरी आहे उहो भंग हलाईंदो आहे, व्याज ते पैसा ॾिनल अथनि, अलाए केतिरनि माण्हुनि जा व्याज जा पैसा उहे खाई हलियो, माण्हुनि खे चरियो करे छॾियो अथई ऐं उते माना सम्झो इहा दहशतगर्दी फैलाए थो। इरफान मेमन जेको हिन जो पार्टनर आहे व्याज में, उहो पहिरें नंबर जो 2 नंबर माण्हू, गेस्ट हाउस ते शराब पुलिस खे मंत्रियूं थो ॾिए, शराब भंग चर्स, इहे सभु हिकिड़ो ई ग्रुप आहे। इहे मुंहिंजे लाइ परेशान था कनि। मां इन्हनि खे इन प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए ॿुधायां थो आउं कमज़ोर न आहियां, मां तव्हांजे हर ग़लति फ़ैसिले लाइ मां तव्हांजे ख़िलाफ़ु बीहंदुसि, तव्हांजे ख़िलाफ़ु कोर्ट में जल्दी पिटीशनियूं दाख़िल कंदुमि ऐं तव्हां ते जल्दी केस दाख़िल कराईंदुमि। मां जेकॾहिं अकेलो आहियां त मुंहिंजे पोयां 100 माण्हू ॿिया बि आहिनि, तव्हां मूंखे अकेलो न सम्झो। महिरबानी।